بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيت برنامج اسانجو आहे तअम्मुलात क़ुरानिया। ही हिस्सो आहे 59 हिस्सो आहे तअम्मुलात क़ुरानिया। क़ुरान जो आयतुनि मां के असीं पढ़ी ऐं उन्हनि मां फ़ाइदो वठंदासीं ऐं उन जो तदब्बुर था कयूं, सोचूं था अलाह जे आयतुनि में ऐं उन्हनि मां फ़ाइदो वठूं था। छो जो अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे। इहो अलाह साईं चए थो सूरत मुहम्मद अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अलाह साईं चए थो त क़ुरान खे नथा पढ़ी सम्झनि जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। वरी ॿी जॻह ते चए थो सूरत निसा में अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन वलौ कान मिन इंद ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। 82 सूरत निसा। अलाह साईं चए थो त क़ुरान खे नथा क़ुरान खे पढ़ी ऐं सोचे सम्झनि ऐं उन्हनि मां फ़ाइदो वठनि क़ुरान मां, जा त हीअ जे अलाह खां सवाइ ॿिए कंहिं ॾांहुं अचे हा त उन में वॾो फ़र्क़ु पए हा। ईअं सूरत अल-मुमिनून में, सूरत साद में, तमामु क़ुरान में घणियूं आयतूं अचनि थियूं। असांखे अलाह ताला हुकुम करे थो त तव्हां क़ुरान पढ़ो पर तदब्बुर सां ऐं सम्झो। तंहिंजे करे अॼोको हीउ जेको हिसो आहे असांजो 59, अलाह ताला ही असांखे आयत आहे सूरत अल-माइदा जी 32 नंबर आयत आहे, जेकी वमन अहयाहा, अलाह ताला चए थो वमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीअ। हिकिड़ो टुकड़ो आहे पर इन जो ॾिसो न वॾो यानी हिकिड़ो फ़ाइदो इंसान खे थिए थो। इंसान जेके इंसान खे मारे थो, अलाह ताला क़िसो सॼो यानी सूरत अल-माइदा इन में ॿुधायो त यानी ॾाढे आदम जा पुट जेके हुआ उन्हनि पंहिंजे पाण में विड़िया कोन, हिकिड़े ॿिए खे मारियो ज़ुल्म करे, ज़ुल्म में। ॿ पुट ॾाढे आदम जा, उन्हनि पंहिंजे पाण में जंहिंमहिल न पिया ठहनि त हुननि इहो फ़ैसिलो कयो त तूं बि अलाह ॾे का शइ कढ फ़ी सबीलिल्लाह ऐं मां बि कढां थो, ऐं जेको सचो हूंदो उन खां अलाह साईं इहा सदक़ो क़बूल कंदो। त हिकिड़े जो क़बूल थियो, ॿिए जो क़बूल हाबील क़ाबील, त ॿिए जो क़बूल कोन थियो। त जेको ज़ालिम हो उन ॾिठो त मुंहिंजे भाउ जो सदक़ो अलाह साईं क़बूल कयो ऐं आसमान मां बाहि लथी ऐं उन जे सदक़े खे खाई छॾी, यानी खणी वई। त हुनखे हुनखे हथई कावड़ लॻी। त हुन छा कयो त भाउ खे चई त मां तोखे उफट मारींदुसि। त हुन चयुसि तूं जे मूंखे मारण जी कोशिशि कंदे, मां मारण जी कोशिशि कोन कंदुसि, छो जो मां अलाह खां थो ॾिजां। इहा आयत सॼी जेकी आहे पढ़ी ॿुधायांव थो, 32 आयत। मिन अजल ज़ालिक कतबना अला बनी इसराईल अन्नहु मन क़तल नफ्सन बिग़ैरि नफ्सिन औ फ़सादिन फ़िल अर्द फ़कअन्नमा क़तल अन्नास जमीअ वमन अहयाहा फ़कअन्नमा अहया अन्नास जमीअ वलक़द जाअतहुम रुसुलुना बिलबय्यिनाति थुम्म इन कसीरम मिनहुम बअद ज़ालिक फ़िल अर्द लमुस्रिफ़ून। ये सूरत अल-माइदा में अल्लाह ताला चए थो त मिन अजल ज़ालिक कतबना, अल्लाह साईं चए थो त इन जे करे मां लिखियो त जंहिं बि आला बनी इसराईल ते लिखी त इन्नहु मन क़तल नफ्सन, कंहिं नफ़्स खे मारियो, मन क़तल नफ्सन बिग़ैरि नफ्स, ज़ुल्म सां उनखे क़तलु कयो, औ फ़साद, या फ़साद जे चोर हन धाड़ियल हन, औ फ़िल अर्द फ़कअन्नमा क़तल अन्नास जमीअ, ॼण की सॼे अवाम खे इंसान खे हिकिड़े खे खणी मारे, ॼण की सभिनी माण्हुनि खे मारी। वमन अहयाहा, हीअ आयत में असीं अॼु वठूं था तअम्मुल। वमन अहयाहा, ऐं जीअं माण्हुनि जी ज़िंदगी जो ख़्यालु रखियो ऐं उन्हनि जो क़दुरु कयो, फ़कअन्नमा अहया अन्नास जमीअ, जे सॼी हिकिड़े जो ख़्यालु रखी त ईअं सम्झ सभिनी माण्हुनि जो ख़्यालु रखी। वलक़द जाअतहुम रुसुलुना बिलबय्यिनात, अल्लाह ताला चए थो क़ुरान में मां त सभु शइ तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे, सम्झाए छॾियो आहे। थुम्म इन कसीरम मिनहुम बअद ज़ालिक फ़िल अर्द लमुस्रिफ़ून, उन खां पोइ बि वरी इंसान जेके आहिनि इसराफ़ था कनि, ज़ुल्म था कनि, हद खां टुपी था वञनि। इहो सूरत अल-माइदा में अल्लाह साईं इहो क़िसो इन जो आंदो जिन ॾाढे आदम जो, पर असां इहो क़िसे जे बारे में कोन। असीं छो त वमन अहयाहा, इंसान जेको इन साह जो, इंसान जेको इंसाननि जी जो क़दुरु थो करे, इंसान जो साह जो क़दुरु थो करे, त उहो उन जो अजीब यानी हिकिड़ो अल्लाह ताला हिते चए थो वमन अहयाहा फ़कअन्नमा अहया अन्नास जमीअ,
यानी जे हिकिड़े जो तूं क़दुरु कंदे, हिकिड़े जी इज़त कंदे त तूं यानी सॼी मख़लूक जी सॼी इंसानियत जो क़दुरु थो करीं। छाजे लाइ सभिनि? छो जो हिकिड़े जो जेको क़दुरु कंदो 10 खे त कोन मारींदो, 100 खे त कोन मारींदो। इहो इन में असां इहा हिकमत वठूं था त अलाह साईं छो चए थो अमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीआ। ऐं जेको क़त्ल करे थो, ज़ुल्म करे थो, इंसान के मारे थो, त उन जे बारे में अलाह साईं असांखे कहिड़ो हुकुम कयो आहे? उन्हनि जो उक़ूबत, उन जो जेको सज़ा आहे उहा अलाह ताला चए थो सूरत अल-बक़रा में या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िसासु फ़िल क़त्ल अल-हुर्रु बिल-हुर्रि वल-अब्दु बिल-अब्दि वल-उन्सा बिल-उन्सा फमन उफ़िया लहू मिन अख़ीहि शैउन फ़इत्तिबाउन बिमअरूफ़िन वअदाउन इलैहि बिइहसान ज़ालिका तख़फ़ीफ़ुम मिन रब्बिकुम वरहमह फमन अअतदा बअद ज़ालिका फ़लहू अज़ाबुन अलीम। अलाह साईं हिते सूरत अल-बक़रा में चए थो त जेको बि माण्हू केरु कंहिंखे क़त्ल थो करे त उन खे तव्हां क़त्ल कयो। हुर्र बिल हुर्र जेको आज़ादु जेको आम माण्हू आहे उहो आज़ादु सां, वल अब्दु बिल अब्द ऐं जेको ग़ुलाम सां, वल उन्सा बिल उन्सा औरत सां। फमन उफ़िया लहू मिन अख़ीहि शैउन जेको माफ़ था कनि जंहिंजो माइट जेको मरी थो वञे या जेको मारिजी थो वञे त पोइ उहो जज जेको उहो ॾिसंदो त उन जे बारे में छा करिणो खपे। जीअं साॻी सूरत अल-बक़रा में 179 में अलाह साईं चए थो वलकुम फ़िल क़िसास हयातुन या उलुल अलबाब लअल्लकुम तत्तक़ून। तव्हांजी सुठी ज़िंदगी गुज़रंदी केरु जेको क़त्ल थो करे त उन खे क़त्ल कयो, क़िसास कयो, उन खे सरकलम कयो। छाजे लाइ? वलकुम फ़िल क़िसास हयात, इंसान जे चाहे थो त ज़िंदगी सही गुज़रे, अमन अमान सां गुज़रे त जेको क़त्ल करे उन खे क़त्ल कयो, उन खे सरकलम हलाए छॾियो मुंडी उन जी। छाजे लाइ? फ़िल क़िसास हयात, ज़िंदगी ॿियनि जे लाइ। हिकिड़ो माण्हू इंसान खे मारे थो, ओचितो गुस्से में आहे, छा में आहे, नशे में आहे, छा उनखे जे छॾे ॾींदासीं? घुमंदो फिरंदो माण्हुनि जे अॻियां चवंदो त यार मां नेठि त ॻाल्हाईंदो न, चवंदो त मां फलाणे खे मारियो, मां क़ातिल हां, सभु को डिॼंदो उन खां लहराईंदो, पर उन खे क़त्ल अलाह साईं असांखे हुकुम कयो आहे त वमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीआ। जे हिकिड़े खे इंसान खे जेको उन जे हिकिड़े जे हयाती जो ख़्यालु रखे थो, सॼी माण्हुनि जी सॼी मख़लूक जे ज़िंदगी जो ख़्यालु रखंदो, पर जेको हिकिड़े जो नथो रखे त ईअं सम्झो हुन वटि कहिड़े इंसान जो क़दुरु न थींदो। जे ॾिसो न इंसान जो क़दुरु न थींदो त पोइ बाक़ी जानवरनि जो या ॿियनि पखियुनि जो या कहिड़ो क़दुरु थींदो न थींदो। तंहिंजे करे अलाह सही असांखे हुकुम कयो त उन खे क़त्ल कयो, उन खे सज़ा इहा हुजे। ॿी न क़त्ल कयईं त क़त्ल कयोसि, चोरी कयईं त हथु कटियोसि, त इहा ॿियनि जे लाइ हिकिड़ी ज़िंदगी सही रहंदी। ऐं इहो अलाह जो हुकुम आहे। इंसान ईअं न सम्झे त हीअ हिकिड़ी जाहिलियत आहे, जा हिकिड़ो ही सज़ा ॾाढी ॾुखी आहे, जेल में विझो। जेल में केतिरे बि थो विझंदे, साल विझंदेसि, 2 साल विझंदेसि न, त उहो वरी कंहिं ॾींहुं निकिरंदो त वरी माण्हू उनखे लहाराईंदा, उन खां डिॼंदा। छो? क़ातिल आहे माण्हू, हुनजो यानी हिकिड़े खे माण्हू खे मारेसि, पर सॼी माण्हू उन खां डिॼंदा, सभु माण्हू उन खां डिॼंदा, लहाराईंदा। तंहिंजे करे अलाह साईं चाहे थो त इंसान पंहिंजी ज़िंदगी ख़ुशीअ सां जीए, आज़ाद सां जीए, कंहिंखां लहाराए न, कंहिंखां डिॼे न। तंहिंजे करे इहो अलाह जो हुकुम आहे। पर हिते अलाह साईं जेको आयत में चए थो वमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीआ, जेको हिकिड़े जो क़दुरु करे थो, हिकिड़े जी ज़िंदगी जो क़दुरु करे थो, उनखे इन जो क़दुरु आहे त पोइ उहो ॼण की सभिनी माण्हुनि जो बि हुनजो क़दुरु हूंदो। जो हिकिड़े जो नथो करे त हिकिड़े जो जंहिंखे क़दुरु न आहे त पोइ कहिड़े माण्हू जो उन क़दुरु न हूंदो। इंसान केर बि न चए त इहो अलाह जो हुकुम ॾुखियो आहे, या छो असांखे इहो चयोसीं, या छा इहो अलाह जो हुकुम आहे। असांखे अलाह जेतिरी ख़बर कान्हे, असां बाना आहियूं, अलाह मालिक आहे, असांखे उहो ई हुकुम करे थो। असांखे सिर्फ़ु समअन व ताअ, छो जो अलाह ताला असां क़ुर में चए थो त वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ा अल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल ख़ियरतु मिन अमरिहिम। अलाह चए थो मोमिन उहे हूंदा जंहिंजो अलाह जो हुकुम उन्हनि ते ईंदो त उहे कॾहिं न चवंदा त यार असीं सोचूं भला, या असांखे थोरो टाइम ॾियो, या भला मशवरो कयो। न, अलाह जो हुकुम आयो त असांखे इन खे क़बूलु करिणो पवंदो। ऐं इन क़त्ल में इंसान जेको इंसान खे मारे थो, अलाह साईं ॿी जॻह ते सूरत फुरक़ान में चए थो वल्लज़ीन ला यदऊन मअ अल्लाहि इलाहन आख़र। ॾिसो न, अलाह ताला हिते ॾोह ॿुधाए थो इंसाननि जा कहिड़ा वॾा आहिनि, कहिड़ा नंढा आहिनि।
त अलाह साईं इन में जो हदीसुनि में बि अचे थो काफ़ी त नबी करीम साहबी उहो ॿुधायूं था हदीस त वॾो ॾोह आहे जेको इंसान खे क़तलु थो करे। पर अलाह साईं हिते चए थो सूरत अल फुरक़ान में वल्लज़ीन ला यदऊन मअ अल्लाहि इलाहन आख़र, जेके अलाह सां गॾु ॿिए कंहिंखे था कोन पुकारनि, नथा त सॾनि, नथा वसीलो वठनि। ठीकु आहे। वला यक़्तुलून नफ्स अल्लती हर्रम अल्लाह, ऐं इंसान खे कोन थो मारे, इंसान क़त्ल नथो करे इल्ला बिल हक़, हा जो उन ते क़िसास हुजे उनखे मारणो आहे। वला यज़नून, उते अॻियां वरी ॿी बि चए वला यज़नून, ज़िना बि कोन था कनि। वो मन यफ़अल ज़ालिक यल्क़ा असामा, इहे शयूं जेको करे थो उहो अलाह से उन खां हिसाब वठंदो। ऐं वॾो ॾोह आहे इहो क़ुर में आहे लिखियलु। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेको पंहिंजे पाण खे बि मारे थो उहो बि दोज़ख में वेंदो। फ़ीह अहादीस, यानी हदीसूं तमामु घणी थियूं अचनि नबी करीम जे त जेको मोमिन पंहिंजे पाण खे मारे थो। ऐं नबी करीम एतिरो बि चयो केरु मोमिन केरु मुस्लमान खे लानत थो हणे त नबी करीम फरमायो क क़त्ल, ॼण की उनखे क़त्ल कयईं, ॼण की खून कयईं। ॾिसो लानत बि हिते नबी करीम इन ॾाढो यानी वॾो ॾोह आहे, पर इंसान असां अॼुकल्ह कोन थो इन जे संभाल कयूं। ऐं नबी हदीसूं अचनि थियूं काफ़ी त नबी करीम चए थो जेको पंहिंजे पाण खे को लोह सां मारे थो त उहो दोज़ख में पंहिंजे पाण खे लोह पियो हणंदो। ऐं को ज़हर थो पिए त उहो दोज़ख में हूंदो ऐं ज़हर पियो पीअंदो। ऐं जंहिं पंहिंजे पाण खे मथां कंहिं जबल तां उछलायो, पंहिंजे पाण खे जबल दोज़ख में हूंदो, ईअं जबल दोज़ख में बि हूंदो ऐं कंहिं जबल जे मथां हिक ॿिए खे उछलाईंदो, वरी मलाइका मथे खणी वेंदसि। इहा हदीसूं तमामु सही मुस्लिम में अचनि थियूं उन जे बारे में त इंसान जेको पंहिंजे पाण खे अॼु जेके ॾिसो था ख़ुदकशियूं बि था कनि, त इहे वॾी मुसीबत आहे हिकिड़ी इंसान संभाल करे। इन हिकिड़ो वॾो ॾोह आहे। अलाह साईं हर कंहिंखे सब्र ॾिए त इहे इन शयुनि खां बचे। ॾिसो अॼुकल्ह माण्हू केॾो हिक ॿिए खे लानतूं था हणनि या गारियूं था ॾियनि, इन ज़बान जो को ख़्यालु कोन्हे। हज़रत उमर जो क़िसो आहे हिकिड़ो कंज़ुल उम्माल में, त हज़रत उमर जो पुटु वॾो हाणे ख़लीफ़ो सॼी दुनिया जो हज़रत उमर आहे, उनजो पुटु अब्दुल्ला ऐं मिक़दाद इब्न असवद सहाबी आहे, ॿई सहाबी आहिनि। थोरो पंहिंजे पाण में अटकी पिया, कावड़जी पिया। त हज़रत उमर जो पुटु जेको अब्दुल्ला, हुनखे कुझु घटि वधीक ॻाल्हायो त हुन मिक़दाद एतिरो यानी पंहिंजे हद मां न निकितो, वञी हिन जे हज़रत उमर खे चयो त तुंहिंजो पुटु मूंखे ही गारियूं ॾिनियूं आहिनि पंहिंजे ज़बान सां। त हुन चयो त मां हिन पंहिंजे पुट जी ज़बान कटींदुसि, भली माण्हू दुनिया ॾिसे। त सहाबी परेशान थिया, अब्दुल्ला खे पासे ते करे छॾियुनि ऐं विया सभई हज़रत उमर ॾे। त हुनखे चयो त फ़कल्लमूह ऐं याफ़ू अन्हु, माफ़ु करेसि ऐं ज़बान न कटे अब्दुल्ला जी। त हुन चयो त उमर छा चयो, दऊनी अक़्ताउ लिसान फ़तकून सुन्नह, भली मां हिन पंहिंजे पुट जी ज़बान कटिया त माण्हू मुंहिंजे खां पोयां सुन्नत करे छॾनि। केर बि ख़लीफ़े जो पुटु पंहिंजे पाण खे वॾो न सम्झे, वधीक न सम्झे ऐं ईअं न सम्झे त मां हर शइ ॻाल्हाए थो सघां ऐं कंहिंखे गारियूं ॾेई थो सघां। पोइ त सहाबिन सभिनि झलियुसि हज़रत उमर खे चयुसि त तूं माफ़ु करीसि असांजे करे। ऐं मिक़दाद इब्न असवद सहाबी पाण उन बि चयुसि त साईं बसि मां राज़ी आहियां, मां माफ़ु कयोमांसि। छो जो ॾिसो न, हुन रुॻो सिर्फ़ु घटि वधीक ॻाल्हायो, लानतूं बि कोन हईं जेकी अॼुकल्ह असां वटि वठि आहे लानतुनि जी। सो इहो तमामु इंसानु पंहिंजी ज़बान जो ख़्यालु करे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए, सब्र ॾिए, इल्मु शरई ॾिए ऐं तौफ़ीक़ ॾिए त उन इल्म ते असीं अमल बि कयूं। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.